चल गयो चलो। असांजा जो बोर्ड पढ़ी मूं शादी जो सोचियो छा करे छड़ी ऐं जल्दी 2 ॿार पैदा करे बोर्ड खे सकार तो कयो। पर मां त अड़जी वियुसि। सुठो थियो बोर्ड ते 2 लिखियल हुआ, 12 लिखियल हुजनि हा त मुंहिंजी कहिड़ी हालत थिए हा। अरे हिननि बिन मुंहिंजा 12 वॼाए छॾिया आहिनि। गुल्लू गुल्लू पुट उथ। मारियो सुम्हंदो कहिड़े पासे ऐं फतकी फतकी वरी कहिड़े पासे वञी सुम्हंदो। उथ पुट, सिज मथे ते चढ़ी आयो आहे। गुल्लू ओ गुल्लू त उथ, सिज मथे ते चढ़ी आयो आहे। गुल्लू हाथ है न माता। बाबा बाबा ओ बाबा बाबा कूड़ छो तो ॻाल्हाई। बाबा बाबा मुंहिंजे मथां सिज न पर तूं चढ़ी बीठो आहीं। बाबा हिकु ॻाल्हि चवां। बाबा बाबा हिकु ॻाल्हि चवां। तूं सिज जो अवतार आहीं या सिज जी संतान आहीं जो सिज खां अॻु थी वेंदो आहीं। बाबा बाबा तूं असांजी निंड बि फिटाईंदो आहीं। बाबा ओ बाबा सिज छा सभिनि माण्हुनि खे उथारण जो ठीको तोखे ई ॾिनो आहे। बाबा जी नालत तो जी छोरा, ज़बान ॾाढी लंबी थी वई थई। जल्दी उथी करे तैयार न थीने त स्कूल छा पढ़े वेंदो। बाबा 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 सिज ना किथे ॾिसंदो अचे जो मां उथां ईअं नहीं। छोरा सूर्यवंशी आई छा जो सिज ॾिसण खां पोइ उथंदे। ही दरियूं खोले करे सिज तुंहिंजे लाइ अंदर खणी अचां छा। उथी ॿाहिरि हलंदे त ख़बर पवंदे त सिज मथे ते चढ़ी बीठो आहे। उथ अरे छोरा उठ। अरे उठ छोरा। अरे छोरा उठ उठ उठ। अखियों खोल अखियों खोल। बाबा 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 थोड़ी देर सुम्हण ॾियो न बाबा। बाबा निंड में अचे बाबा। हा स्कूल केर वेंदो। उथ पुट, सनान कंदे कुछ ॻीहंदे खाईंदे त स्कूल वेंदे न। उथ हल हल सा। ठाहियूं अहिड़ा ॿार ॼणे करे। अरे गुल्लू पुट उथ, ॿिया बि घणा ई कम पिया आहिनि। बाबा बाबा
तव्हां वञो, मां गुल्लू खे उथारे अचां थी। हा सुठो पुट, तूं उथारीस। मां त हिन मां फाथो आहियां। गुल्लू गुल्लू उथ। गुल्लू पोपड़ी पानी पानी, जो पानी खणी थी अचां। गुल्लू चली पानी जो आ रही तो ही न चला न पानी। अरे चली मां पीअण जो पानी पियो चवां। पीअण जो पानी। पोपड़ी तो मुंहिंजी निंड जी सत्यानाश करे छॾी। अरे पोपड़ी 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 बाबा बाबा है ना बाबा बाबा चए थो त सिध मथे ते अची वियो आहे। पोपड़ी छा सची ॻाल्हि आहे? नन्हे गुल्लू, सिज त बाल्टीअ जे अंदर आहे। उठ उठ त खेस डंडे सां पाणीअ में विलोड़ियूं। अरे वाह पोपड़ी हल 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 ॿाहिरि हली बाल्टीअ में सिज खे हीअं 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 मिलायूं था। हल पोपड़ी हल हल जल्दी जल्दी हल। गुल्लू गुल्लू, सिज पाणीअ में फिरे पियो पर मिले कोन थो। हाँ ये ॻाल्हि त सची आहे पोपड़ी। पोपड़ी 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 मां ईअं थो कयां, मां हिन अंदरां वञी करे हथोड़ो खणी थो अचां, पोइ हिनखे हथोड़े सां कुटे करे पाणीअ में मिलायूं था। तूं ईअं ई कर जेसिताईं मां अचां थो। गुल्लू पोपड़ी ही छा पिया था कयो? बाबा 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 ओ बाबा बाबा असां भई आहे न बाबा असां सिज खे पाणीअ में ईअं 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 करे मिलायूं था। अरे चरिया, सिज कॾहिं विलोड़जंदो आहे छा? बेवकूफ़, पाणी पिया था विलोड़ियो। बाबा बाबा, पाणी विलाइण खे विलोड़ण चइबो आहे? अम्मा बि रोज रोज तव्हां खां ईअं ई दाल घुमाराईंदी आहे न। अरे विलोड़ण सां यादि आयो त अॼु माणे दाल पकवान ठाहिण वारी आहे। तव्हांखे विलोड़ण जो ॾाढो शौक़ु आहे न, त अॼु माणे खे दाल विलोड़े ॾिजो त मां वञी पंहिंजा ॿिया कम कयां। हा बाबा, असां अम्मा खे दाल विलोड़े ॾींदासीं। तव्हां वञो वञो वञो। ठीकु आहे, मां वञां थो। गुल्लू हल, रंधिणे में दाल था विलोड़ियूं। हा 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 मज़ो ईंदो। पर पोपड़ी पाणी 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 गुल्लू हल हल ने अम्मा अम्मा ओ अम्मा अम्मा। हैं पोपड़ी वे त सही पोपड़ी पोपड़ी अम्मा त आहे कोन, हाणे पाण दाल कीअं विलोड़ींदासीं? घबराए न गुल्लू, मथे जेको दॿो आहे न उनमें दाल आहे, हेॾी पाणीअ सां भरियल मोरियो, पाण हिन में दाल विझी ऐं घुमाईंदासीं। पोपड़ी पोपड़ी मां मथां दॿो लायां थो दाल जो, ठीकु आहे? तूं हिते अची वञ, तूं हिते अची वञ। अरे छा पियो करी? पोपड़ी पोपड़ी कंहिंमें दाल आहे पोपड़ी? हिन में। पोपड़ी हा पोपड़ी पोपड़ी गुल्लू छा पियो करी? पोपड़ी हिन में त दाल कोन्हे पोपड़ी पोपड़ी ही छा थी वियो पोपड़ी पोपड़ी दाल त आहे कोन। गुल्लू लगी तो दाल हुते पई है, तू भी मां थी ॾिसां। हाँ गुल्लू हल। पोपड़ी पोपड़ी हाणे हिन दाल खे कीअं विझूं? बासा भरियल मटको आहे न। पर गुल्लू हिन में दाल विझंदासीं त पाणी वही वेंदो। अरे पोपड़ी पोपड़ी तूं चरी आई,
पोपड़ी पाण है ना बेलो पाण लीजा अध मोले पाण खाली ता करे छडी हुई है पोपड़ी पोपड़ी आने ना में सजी दाल विजना थी ना तो पानी जो एकड़ो टीपो भी बाहर ना मिलो दिस पोपड़ी हाँ हाने पाण में नके विलोड़ी उदा इधर अंदर ही ना सोने भी पोपड़ी ये ना विलोड़ी हेलो अरे मां कुर्सी लेनी पाण में दाल ना विलोड़ी अरे निब्बा गाओ ही चा वेठा कयो रधणे मंझि अमा 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 असा पकवानन लाइ दाल पिया विलोड़ियूं ए बाबा जो वक्त ए मेहनत पिया बचायूं अरे पर ये कच्ची दाल पिया विलोड़ियो तव्हां जो दिमाग़ त ख़राब कोन थियो अथव कंहिं चयो तव्हां खे करण लाइ अम्मा बाबा चयो त मम्मीअ खे वञी दाल विलोड़े ॾियो सुबुह साण छा भंग जो गोलो खाधो अथई जे तव्हां खां पहिरीं कम कराए आए किथे पड़े अचे त सिधो कयांस अम्मा बाबा ने ॿाहिरि दर ते बीठा अथव पोपड़ी तूं डुकी वञी पड़े खे सॾु करे अच वञ गुल्लू तूं मूंसां गॾु अच पोपड़ी बाबा खे सॾे अच वञ अमा ओ अमा अरे गुल्लू धीरे धीरे अमा अमा मां अची वियुसि पुट दरियूं दरवाजा बंद करे न अमा अरे छोरा वञी सुठी तरह सां दरियूं दरवाजा बंद करे अच वञ इजो आयुसि अमा इजो आयुसि ओहो गुल्लू अञा कोन आयो अमा अमा मां अची वियुसि पुट चङी तरह दरियूं दरवाजा बंद कयई न बिल्ली वेठी घुमे किथे खीर न पी वञे अरे छोरा दरियूं दरवाजा बरोबर बंद न कया वई छा अमा अमा दरियूं दरवाजा त मां चङी तरह बंद कया पर बिल्ली त अंदर ही रहिजी वई मूं समझो त तव्हां बिल्ली खे पकड़ण था चाहियो इन करे मां उनखे अंदर बंद करे आयो आहियां अरे निब्बा गाय शल को कारो मो थी हाणे छा पड़े खीर आणे ॾींदो अमा अमा ओ अमा अमा बाबा है न बाबा खीर वारे जो दुकान ॾिठो आहे मां हींअर ई वञी ॿाहिरि चई थो अचांसि त दुकान तां वञी खीर वठी अचे बाबा बाबा जल्दी अची मम्मी जो न्यापो ॿुधो बाबा मां थकी पियो आहियां बाबा छोरा चुप कर दरवाजे ते बीठल गायन खे हकड़े करे अचां थो बाबा ही कम पोपड़ीअ खे ॾियो न पोपड़ी गायुनि खे हकलण में होशियार आहे ॾियो तव्हां मां पोपड़ी खे हीअं ई वठी थो अचां पोपड़ी ओ पोपड़ी बाबा पोपड़ी अची वई अरे पोपड़ी हाँ वठ तू गायन के भजाए त मां माणे सां मिली अचां थो पियो हाँ बाबा जल्दी जल्दी भजाएंगे पोपड़ी वञ गायन के बजाए पोपड़ी मां गाय के बजाए इचो अचां थी अरे पोपड़ी अलाए किथे अटकी पई पोपड़ी ओ पोपड़ी बाबा गाय भजी वई ऐं मूं ॿाहिरियों दरवाजो बि बंदि करे छॾियो शाबाश पुट शाबाश बुहारो किथे आहे पुट मुंहिंजो बूट हेठां कढणो आहे बाबा तव्हांजो चयो त ॿुआरो हणी एॾो जोर सां ॿुआरो फिटी कयो मां त गाय ढुक पाए भॼी वई ऐं उहो ॿुआरो बि मुंहं में खणी वई हे भगवान कहिड़ा ॿार ॾिना अथई भगवान कहिड़ा ॿार ॾिना अथई अरे भोली कंहिंजी शिकिल ॾिसी नमूना पैदा कया हुए हेॾा मां बि ॼणे फाथी आहियां न नमूननि खे शिकिल त हिननि जी तव्हां थी वई आहे पर शायदि हिन में तव्हांजी नंढपण जा गुण अची विया अथव चङो हाणे बकवास बंदि कर
जल्दी वञी ॿारनि खे संभराए ऐं उन्हनि खे स्कूल मोकिल त तेसि ताईं मां वञी बाज़ार मां तुंहिंजे लाइ चिप्स जे लाइ पटाटा थो वठी अचां। ठीकु आहे। भोली, ओ भोली, मां मार्केट वञा थो पियो, हिननि ॿिन्ही वाङणनि खे संभालजांइ। बाबा बाबा असां बि तव्हां मार्केट हलूं? घणनि ॾींहंनि खां घुमण कोन विया आहियूं ऐं स्कूल में त अञा 1 कलाक बाक़ी आहे। बाबा 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 असां बि तव्हां सां गॾु मार्केट हलंदासीं। तव्हां चयो न तव्हांखे भाॼियूं खाराईंदासीं। बाबा दिमाग़ ख़राब थियो आहे मुंहिंजो जो तव्हां ॿिन्ही खे मार्केट वठी वञा, उते अलाए कहिड़ियूं हरकतूं करे ॿियनि जे हथां मूंखे मार खाराईंदा। बाबा ओ बाबा 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 असां बिल्कुलु चुप रहंदासीं बाबा। ऐं बाबा तव्हांखे भाॼियूं बि खाराईंदासीं असां ॿई ॼणा। पोपड़ी बाबा खे भाॼियूं खाराईंदीअ न? हा गुल्लू खाराईंदीमांव। अच्छा भला ठीकु आहे, अॼु वठी हलांव थो, पर हिकु ॻाल्हि चङी तरह सां ॿुधी छॾियो, बाज़ार में बिल्कुलु चुपचाप शांतीअ सां हलजो ऐं हर घड़ी मूंखे सॾु न कजो ऐं हिक ॿिए जे पुठियां चुपचाप हलिया हलिजो, मस्ती बिल्कुलु न। बाबा बाबा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। हाँ बाबा मां नंढड़ी आहियां त मूंखे घटि वज़न वारियूं भाॼियूं ॾिजो ऐं गुल्लू खे वधीक। हा ठीकु आहे, पोइ उहो सही चए थी न, तूं वॾो आहीं त तोखे थोरी वधीक भाॼी त खणणी पवंदी न वाङण। बाबा बाबा ओ बाबा हाँ बाबा बाबा मूंखे चकू ऐं केला वठी ॾिजो न, मूंखे ॾाढा वणंदा आहिनि। बाबा बाबा मूंखे जेतन वेर वठी ॾिजो न, मां गुल्लू खे हिकु बि न ॾींदीमांसि, सिकाईंदीमांसि। भले रे भले न ॾींदीमांसि, मां बि तोखे चकू ऐं केलो न ॾींदोमांइ। पोइ भले तूं मूंखे बोलड़ीअ वांगुरु ॾिसी करे मुंहिंजे पेट में सूर विझजांइ। बाबा बाबा ये मूंखे बोलड़ी थो चवे, हलो सिकड़ी टमाटर कयो सू बंद। अरे चुप, बकवास कम कयो, कंहिंखे कुझु बि न मिलंदो, सिर्फ़ु पटाटा ऐं भाॼियूं घर लाइ आणणा आहिनि, फ्रूट ते ख़र्च बिल्कुलु न आहे करणो ऐं बाज़ार में हलणो आहे त बिल्कुलु मुंहुं बंदि करे ऐं चुपचाप हलणो आहे। ऐं बाबा 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 पर भाॼियूं केरु खणंदो? ॾिस 5 किलो पटाटा तूं खणजांइ ऐं बाक़ी जेके भाॼियूं थींदियूं उहे पुपरी खणंदी। ठीकु आहे बाबा, पर मूंखे घटि वज़न ॾिजो। बाबा 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 थकजी पियुसि बाबा। थकजी पिया पुट, वञ माणे वञी पटाटा ॾेई अच वञ। बाबा 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 पटाटा किथां ॾेई अचां? बाबा ही गोथरी त फाटल हुई, सॼा पटाटा हेठि रस्ते ते किरंदा पिया वञनि बाबा। अरे त पोइ ॿुधाए छो न? हे छोरी, तूं त गुरूअ जे पुठियां हुई न, पोइ तो छो न मिलिया? बाबा बाबा तव्हां त चयो त का बि क्रिया शइ खणजो न ऐं किथे बि उथजो वेझो न ऐं हिक ॿिए जे पुठियां सिधा सिधा अचिजो, त पोइ मां पटाटा कीअं खणावा? अरे उहो त मां ॿियनि जी शइ खणण लाइ मना कयो हो, पटाटा त पंहिंजा हुआ न, उहे त ॿेड़िया न। पर पटाटा खणण लाइ मूंखे विहणो पवेव न, विहण लाइ त तव्हां मना कई बि न। ओ छोरी, तूं त वञी भाॼियूं माणे खे ॾेई अच। बाबा बाबा मुंहिंजी थैली त ख़ाली आहे, मां भाॼियूं किथां ॾियां? अरे तुंहिंजी थैली फाटल हुई छा? तुंहिंजी थैली कीअं ख़ाली थी? न बाबा मुंहिंजी थैली त सॼी आहे। अरे त पोइ तुंहिंजी थैली में भाॼियूं केॾां वयूं?
थोड़ी जवाब सुनो नहीं हाजू हवा में उड़ानी हुई था बाबा बाबा गुरुजी थैले माने पटाटा किरंडा पे आने ए गुरुजी थैली जो वजन घट जंदो पे वजन तो मुंह भी मेरी थैली जो वजन घटाले पिंजू बाजू गुरुजी थैले में जल्दी पे आया तब पेरो धीरे धीरे गुरुजी पटाटा गिर गया तब पोए में जो सब बाजू भी गिर गई ऐसा आराम से बिना वजन से घर पहुंची आसी हो मां चरियो छो हो जो हिन मिनी के गड वठी से चलो हाणे खड़ो ने गाल के हलो वञो स्कूल वञो एक गाल याद रखजो चङी तरह एक बे जो हथ पकड़े करे वञजो कंहिं बि हालत में एक बे जो हथ न छॾिजो मता रस्ते ते गुम थी वञो बाबा बाबा ओ बाबा बाबा तव्हां चिंता न कयो बाबा बाबा पोपड़ीअ मां हिक ॿिए जो हथ असल में छॾींदासीं बाबा ऐं बाबा बाबा असां स्कूल में पढ़ी वापसि ईंदासीं बाबा कहानी ता स्कूल और गुल्लू हाथ पकड़ ताजा स्कूल लूं बाबा पोपड़ी ओ पोपड़ी पोपड़ी बाबा चयो त हिक ॿिए जो हथ न छॾिजो हाँ गुल्लू पोपड़ी पोपड़ी ॾिठई पाण ॿिन्हिनि बाबा जी ॻाल्हि मञीसीं पाण हिक ॿिए जो हथ न छॾियोसीं पोपड़ी 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 मास्टर त बिल्कुलु चढ़ियो हो पाण खे क्लास में वेहण ई न पियो ॾे सुठो थियो गुल्लू तो जल्दी छुट्टी थी वई मां त वञा थी रांद खेलण ए पोपड़ी मां वञी करे सुम्ही थो पवां गुलो ओ गुलो वरी स्कूल में भजिया वई न बाबा न बाबा मां भजी कोन आयो आहियां स्कूल मां बाबा बाबा हू मास्टर आहे न बाबा हू मास्टर असांखे स्कूल में वेहण ई नथो ॾे छो तो के छो नथा वेहण ॾियनि स्कूल में बाबा 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 मूंखे छा ख़बर बाबा तव्हां ई हली जांच कयो न त मास्टर पोपड़ीअ मूंखे क्लास में छो नथो वेहण दे बाबा मथो न खा मास्टर वटि त तुंहिंजी ख़बर तो वठां पियो हल बाबा 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 काने छॾियो बाबा बाबा पोपड़ी खे त तव्हां घर विया आहियो मूंखे छो स्कूल था वठी हलो मास्टर वटि बाबा चुप कर हल बाबा मास्टर साहिब असां अंदर अचूं मथो न खा अंदर अचणो हुजे त भली अच मास्टर साहिब राम 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 मथो न खा साईं मां तव्हां कुझु ॻाल्हायो बि कोन्हे पोइ मां तव्हांजो मथो कीअं खाधो साईं तव्हां हिन अबोजन बालकनि खे क्लास मां कढी छॾियो मथो न खा ही तुंहिंजो ॿार आहे हा हा साईं बिल्कुलु मुंहिंजो ई ॿार आहे त संदसि मां कसम खाई करे चवंदी आहे त बिल्कुलु मुंहिंजो ई ॿार आहे तव्हां त ठीकु पिया लॻो पर हिन जे दिमाग़ में भूसो भरियल आहे साईं तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ घणेई दफ़ा हिननि जे पुठियां गायूं मेहूं डोड़ंदियूं मां सोचींदो हुउसि त हिननि ज़रूरु गायनि मेहनि खे छेड़ियो हूंदो पर अॼु ख़बर पई त हिननि जे दिमाग़ में भूसो भरियल आहे तव्हां बिल्कुलु सही था चओ पर साईं इहो त ॿुधायो तव्हां हिननि खे क्लास मां छो कढियो मथो न खा कढाइण न त ॿियो छा कयां पर साईं छा कयो अथऊं उहो त ॿुधायो तव्हांजो छोकिरो भेण जो हथ ई न पियो छॾे उनखे क्लास में वञण ई न पियो ॾे चए पियो बाबा चयो आहे कि कंहिं बि हालत में भेण जो हथ न छॾिजे इन करे कॾहिं चयोमांसि त पंहिंजी भेण खे पहिरीं क्लास में छॾे अचु उते बि इहो ई हाल कई भेण जो हथ ई न पियो छॾे उन मास्तर बि ॿिन्हिनि खे कढी छॾियो मुंहिंजो मथो न खाओ निभागा छोरा मां तव्हांखे चयो त रस्ते ते हिक ॿिए जो हथ न छॾिजो क्लास में वञण लाइ त हिक ॿिए जो हथ छॾिणो पवंदो न साईं हिन दफ़े माफ़ कयो मां सम्झाए छॾींदोमान ठीकु आहे ऐं ॿुधो पंहिंजे छोकिरे खे थोरी फजीलत सेखारियोसि साईं तव्हां हुकुम कयो
मां हींअर ई तो फज़ीलत सेखारे छॾियासि। हा ठीक आहे, पर ॿारनि खे थोरो सम्झायो त किथे बि मास्तर मिले त हथ जोड़े नमस्ते कनि। पूरा ॻाल्हि सम्झे, मास्तर साहिब खे नमस्ते ज़रूर करणी आहे। पर बाबा 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 कहिड़ी कहिड़ी जगह ते नमस्ते करणी है ऐं घणा दफ़ा करणी है बाबा? अरे बेवकूफ़, मास्तर साहिब जिते बि मिलनि, जेतिरा दफ़ा बि मिलनि, अदब सां नमस्ते करणी आहे। ॻाल्हि सम्झ में आहे? हाँ बाबा बाबा वठाए ख़बर है? न बाबा 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 समझी वियुसि। नमस्ते। वाह मुंहिंजो सुठो पुटु। नमस्ते नमस्ते मथो। गुल्लू हाँ बाबा। पुट समझी वी है न, मास्टर साहिब खे नमस्ते करणी आहे। हाँ बाबा 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 मां समझी वियुसि। पर बाबा बाबा नमस्ते रुगो मूंखे करणी आहे या पोपड़ी खे बि करणी आहे? पुट पोपड़ीअ खे बि करणी आहे। बाबा 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 पीटी वारो साहिब पियो वञे, मां नमस्ते करे अचांसि बाबा। हा हा वञ करे अचीस। साहिब ओ साहिब। साईं नमस्ते। नमस्ते गोलू, नमस्ते। पढ़ाई कीअं पई हले? साईं नमस्ते। अरे बाबा नमस्ते, पढ़ाई कीअं पई हले? साईं नमस्ते। नमस्ते बाबा नमस्ते, हल पंहिंजे रस्ते। साईं नमस्ते। हा गुरु नमस्ते पुट नमस्ते। साईं नमस्ते। नमस्ते साईं नमस्ते। पुट नमस्ते नमस्ते साईं हिकु दफ़ो अञा नमस्ते। साईं नमस्ते। ॿारनि में बबिंड थियनि। साईं खे अॼु जी नमस्ते भाकिया। साईं रात जो 12 बजे केर आयो तो? हाँ ऐसे साईं नमस्ते। नमस्ते। चोरा रात जो 12 बजे नमस्ते करण आयो है। साईं साईं तव्हां चयो न ॾींहं में हिकु दफ़ो नमस्ते कजे, त अॼु जी नमस्ते बाक़ी हुई, त इन करे मां अची वियुमि हिते तव्हांखे नमस्ते करण। ठीक है चोरा मत न खा। पोपड़ी ओ पोपड़ी हल हल जल्दी होमवर्क कयूं, न त मास्टर है मोचरा खाइए मोचरा। हाँ नथी ख़बर वठी।
पोपड़ी पोपड़ी मुझे तो दिमाग ही कम न तो करे। पोपड़ी तो के खबर है तो पानीपत में लड़ाई छो लगी ऐं कॾहिं लगी? गुल्लू तू मूंखां वॾे क्लास में पढ़ंदो आहीं त तुंहिंजे सवाल जो जवाब मां कीअं ॾींदसि? जॾहिं मास्तर स्कूल में पढ़ाए पियो त तूं छा पियो करे ओॾी महिल? पोपड़ी पोपड़ी ॿुधाए न इतिहास जो आखिरी पीरियड हूंदो आहे, इन करे लॻभॻि मूंखे उन पीरियड में निंड अची वेंदी आहे। तूं पंहिंजो दिमाग़ हलाए करे मूंखे जवाब ॾे न। अम्मा उहे बि चवंदी आहे त पोपड़ी तोखां सियाणी ऐं होशियार आहे, त पोइ तूं ॿुधाए न मूंखे। गुल्लू इजो ई बाबा आयो पोइ उन खां पुछंदासीं न। मूंखे बि त कुझु होमवर्क जा सुवाल पुछणा आहिनि, पोइ गॾिजी पुछंदासीं। न पोपड़ी न, बाबा अलाए केॾी महिल अचे, मूंखे त हेॾो हेॾो होमवर्क मिलियो आहे। पोपड़ी पोपड़ी तूं पंहिंजे दिमाग़ जो उपयोग करे मूंखे ॿुधाए न ऐं पानीपत वारे सुवाल जो जवाब ॾे न मूंखे। चङो लिख। पाणी ऐं पट में लड़ाई रोज सुबुह ऐं शाम जो थींदी आहे। ये अम्मा ऐं ॿुआरे जे करे थींदी आहे ऐं इन जो सबबु आहे त पट जी सफ़ाई। पोपड़ी इहो वरी कीअं? चरिया रोज सुबुह जो ॾिसंदो कोन्हे त अम्मा पाणीअ जी बाल्टी भरे हीअं पट ते हारे ऐं ॿुआरो घुमाईंदी आहे। इहो कमु उहा सफ़ाई लाइ कंदी आहे। हाणे सम्झे त पाणीअ पट जी लड़ाई छो थींदी आहे ऐं कहिड़े वक़्तु थींदी आहे? अरे वाह पोपड़ी, ओ पोपड़ी तूं त ॾाढी सियाणी ऐं होशियार आहीं। पोपड़ी हाणे मां इहो जवाब लिखी ईंदुसि न त मूंखे 10 मां 10 मार्क ॾींदो मास्तर। अरे बाबा 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 तव्हां अची विया? बाबा बाबा हींअर पोपड़ी मां तव्हांखे यादि कयोसीं। बाबा बि चवंदा आहिनि न बाबा बाबा त शैतान थी विया। मुंहुं मां हिकु ॿ अखर हिन खां वधीक न कढिजांइ। हाणे चओ त मूंखे छो पे यादि कयो आहे? बाबा 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 असांखे होमवर्क कराए न। हाँ बाबा मां तव्हांखे होमवर्क कराए ॾियां त बाक़ी ट्यूशन वारो मास्तर थोरो खे ॾिनोथीमांव ऐं जेकॾहिं मूंखे पढ़ाए ईंदो हुजां त पोइ मां तव्हां जहिड़े लाइ स्कूल न खोले छॾियां। बाबा हाणे तव्हां मूंखे चिठी लिखी ॾियो न बाबा। चिठी लिखी ॾियां? छाजी चिठी लिखी ॾियां? बाबा 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 ही वठो पेन बाबा। बाबा तव्हां लिखो, मां तव्हांखे ॿुधायां थो। मूंखे आहे न मूंखे मास्टर लिखी ॾिनो आहे इहो सभु कुझु। बाबा बाबा तव्हां लिखो। तव्हांजो बाबू। अरे छोरा मां मास्तर जो बाबू आहियां छा जो बाबू लिखां? न बाबा न बाबा 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 चिठी में लिखण वारे जो नालो लिखंदा आहिनि न हेठि बाबा। हा अच्छा मुंहिंजो नालो बाबा आहे? हा बाबा 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 तॾहिं त असां तव्हांखे बाबा चवंदा आहियूं। अरे छोरा मुंहिंजो ओरिजिनल नालो छा आहे ख़बर कोन अथई? न बाबा बाबा ॿियो वरी कहिड़ो नालो अथव तव्हांजो? अरे छोरा मुंहिंजो नालो किथां कोन ॿुधो अथई? बाबा 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 मास्टर चवंदा आहिनि त बाबे खे वठी अचे। बाबा पाड़े वारा चवंदा आहिनि त हिन बदमाश जो नालो केरु वठे? बाबा 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 मम्मी बि न करे तव्हांजो नालो लॻे थो कोन वठंदी आहे। ऐं बाबा 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 तव्हां न असांखे पंहिंजी छठीअ ते घुरायो न पंहिंजी शादीअ ते घुरायो त असांखे तव्हांजो नालो बाबा किथां ख़बर पए? बकवास बंदि कर। हिन में जेको हेठां नालो सचो में लिखियल आहे न उहो मुंहिंजो नालो आहे ऐं उहो नालो 10 दफ़ा लिख, 20 दफ़ा मूं सां चओ। सभिनी खां पहिरियों इहो होमवर्क कर। मां ॾिसां त दरवाज़े ते केरु पियो खटखट करे। बाबा 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 गुस्सो न कयो बाबा। सचो 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 चवंदसि मां। तव्हां हिते ई वियो। पोपड़ी पोपड़ी तूं मुंहिंजे ॾिस त घर ते केरु आहे? ऐं पोपड़ी पाणी खणी अची ॾेई। पाणी ज्योति खणी अचां। पोपड़ी पीअण वारो पाणी खणी अची। बाबा 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 पोपड़ी खे मां जॾहिं जॾहिं पाणी चवंदो आहियां न मुंहिंजे मथां पाणी आणींदी आहे बाबा। इनखे क्षमा करणु वाह तूं बि चरियो त उहा बेचारी ॿिन्ही चरियनि मूंखे कयो आहे चरियो। बाबा
अचो अचो मास्टर साहिब अचो धन भाग असांजा जो तव्हां पधारिया। चङो चङो ठीकु आहे, मथो न खाओ। अरे तुंहिंजे ॿारनि घर जो रस्तो तोड़े स्कूल जो रस्तो ई विसारे छॾियो आहे, ऐं दिमाग़ ई ख़राब करे छॾियो अथनि। वो वरी कीअं मास्टर साहिब? अरे हिननि जे आदर सत्कार मुंहिंजी नानी यादि कराए छॾी। अरे मास्टर साहिब थोड़ो खोले सम्झायो त हिननि ॿिन्ही तव्हां सां कहिड़ी वेदना कई आहे। अरे खोले वरी छा सम्झाया, इन्हनि ॿिन्हिनि हलण चलण उथण वेहण हराम करे छॾियो अथनि। बुरा मास्टर खे एॾो तंग कयो अथव? न बाबा न, बाबा सुन न, बाबा 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 मां त रुगो नमस्ते करे साईं खे आदर सत्कार ॾींदो आहियां। बाबा 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 तॾहिं बि साईं अलाए छो नाराज़ थी वेंदा आहिनि। मथो रखो। चोरा लख ॾिना त तोड़े ॾींहं में घणा दफ़ा नमस्ते कंदो आहियां। चोरा रस्ते ते टंगो बीठो हूंदो आहे त साईं लंघे त चए साईं नमस्ते, ऐं मथो चिट करे छॾियो अथव। साईं 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 मां बाबा जो ॾाहो ॿुधायो न साईं। साईं मूंखे बाबा चयो त मास्टर खे रोज नमस्ते कजे, त साईं मां तव्हांखे रोज नमस्ते कंदो आहियां। पोइ साईं तव्हां हिकु ॾींहुं वरी गुस्से में चयो मूंखे छोड़ा ॾींहं में रुगो हिकु दफ़ो नमस्ते कजे। त साईं साईं मां तव्हांजी ॻाल्हि मञी करे तव्हांखे ॾींहं में हिकु दफ़ो नमस्ते कंदो आहियां न साईं। निभागा छोरा हिकु ॾींहुं सुबुह जो 5 बजे अची नमस्ते कई, यादि अथई? हा साईं, साईं मूंखे बिल्कुलु यादि आहे। साईं साईं हुन ॾींहुं मां आहे न, मुंहिंजो बाबा आहे न, मुंहिंजो बाबा आहे न, मां मुंहिंजे बाबा सां गॾु राजकोट वञिणो हुउमि साईं। ऐं साईं तव्हांखे हिकु दफ़ो त नमस्ते करणी हुई, त इन करे मां सुबुह जो 5 बजे तव्हां वटि अची वियुसि नमस्ते करण साईं। बाबा बाबा मां तव्हांजे ॾाहो पुटायो न बाबा। छोरा ॿिए मंझंदि जी रोटी खाई लेटियो मसो, थोड़ी अख मस लॻी हुई त तो दर खड़काए हरी निंड फिटाए छॾी। हा साईं साईं सची ॻाल्हि आहे। बाबा 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 तव्हां साईं खे ॿुधायो न बाबा। बाबा उन ॾींहुं मंझंदि जो बस राजकोट मां 3 बजे आई ऐं मुंहिंजी साईं खे हिकिड़ी नमस्ते बाक़ी हुई, इन करे मां सिधो बस मां लही डुकंदो साईं जे घर पुॼियसि ऐं साईं खे सिधो अची मंझंदि जो नमस्ते कई। साईं हिकु दफ़ो ई त नमस्ते कई। अरे छोरा हीअं हथ धोई मास्तर जे पुठियां पइजी वई। अरे कहिड़े जनम जा बदला पियो वठीसि? अञा किथे ॿुधो, राति जो 12 बजे बि तव्हांजो छोकिरो अची दर खड़काए साईं नमस्ते कंदो आहे, हाणे जीअं ई बर्बाद करे छॾियो अथई। छा कयां साईं? तव्हां सुबुह ऐं मंझंदि जो नमस्ते करण जी मना कई त मां तव्हां वटि शाम जो नमस्ते करण अचण वारो हुउसि, पर असांजो बाबा आहे न, बाबा असांखे जोड़ी अम्मा सां गॾु मेले में वठी वियो। ऐं साईं मुंहिंजो बाबा आहे न मस्त आहे, असांखे मेले खां पोइ असांखे पिक्चर ॾिसण वठी वियो। त साईं मुंहिंजी शाम जी नमस्ते रहिजी वई हुई, त जीअं ई फिल्म जो शो पूरो थियो तीअं ई मां डुकंदो सिधो 12 बजे राति जो तव्हांजे घर अची दर खड़कायो। ऐं साईं हूं तव्हांखे नमस्ते कई। साईं नमस्ते। बाबा ओ बाबा मां तव्हांजो ॾाहो पुटायो न बाबा। हा बाबा राति जो 12 बजे वञी माण्हुनि खे परेशान कयो अथई। सच ॿुधायांव मां पाण हिन मां परेशान आहियां। अरे चरन कयो चलो। हा साईं हा, काने छोकिरे जा फाल ॾिसो हणी चलो करे छॾियो अथई। राति जो 12 बजे कोई नमस्ते करण जो वक़्तु हूंदो
હું છોકરી કે નમસ્તે કહે બના ગયા પણ जितना मिले तो साई नमस्ते हिम्मत होई खराब करे जरूरत है जीवन हराम करे जरूरत है ना बाबा ने ओ बाबा बाबा હું સાંઈ કે નમસ્તે કરણ બિલકુલ બંધ કરે છડી સાંઈ રસ્તે તે જરે બી બેન માસ્ટરન સાं ગડ મુખે ગચंदो हो त मां डुक पाईंदो वनी चवंदो वसे साईं टोपण दास खे छडे बाकी बेन सभनी मास्टरन खे मिंजी नमस्ते बाबा 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 इनते बि साईं गुस्से थी वियो ऐं साईं मूंखे जोर सां थप्पड़ हई कि छोरा मुंहिंजी बेइज्जती थो करी बाबा 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 हाणे मां छा कयां मां साईं खे नमस्ते तो कयां त बि थप्पड़ थो हणे ऐं साईं खे नमस्ते नथो करियां त बि थप्पड़ थो हणे बाबा 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 हाणे मां छा कयां चरिया छोरा मास्तर जॾहिं मना कई अथई त पोइ हर वक़्तु हुनखे नमस्ते करे परेशान छो थो करी छोरा निभागा हाणे चङी तरह सां सम्झ मास्तर साहिब जॾहिं ॿियनि मास्तरनि सां गॾु हुजे या ॿियनि माण्हुनि सां गॾु हुजे तॾहिं भले नमस्ते कजाइनि पर ख़ासि घर वञी निंड मां उथारे जेॾीमहिल तेॾीमहिल नमस्ते न कजाइनि बाबा बाबा ओ बाबा बाबा भले बाबा हाणे तव्हां जीअं चवंदा मां तीअं ई कंदुसि बाबा 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 मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछां बाबा तव्हां मूंखां नाराज़ त न थींदा न बाबा बाबा तव्हां नाराज़ त न थींदा न बाबा न पुट न बिल्कुल पुछ निसंकोच पुछ पुट बाबा ओ बाबा बाबा तव्हां हींअर चयो त साईं जॾहिं ॿियनि मास्टरनि सां या माण्हुनि सां गॾु हुजे तॾहिं खेसि नमस्ते कजांइ हा बाबा हा हा पुट मूं बराबर चयो हो बाबा ओ बाबा 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 मास्टर ऐं माण्हू अलॻि थींदा आहिनि छा बाबा बाबा छा मास्टर माण्हू न थींदा आहिनि अरे चुप कर छोरा वरी चले ॿी ॻाल्हि ना लत छोरा मां तोखे माण्हू नथो लॻां साईं साईं तव्हां त मास्टर आहियो न पोइ माण्हू कीअं थिया बाबा ऐं बाबा जे ही माण्हू आहिनि त पोइ मास्टर कीअं थिया साईं तव्हां त पहिरियों मूंखे हिकिड़ी ॻाल्हि पकी कयो कि तव्हां मास्टर आहियो कि माण्हू आहियो मास्टर आहियो कि माण्हू आहियो या मास्टर आहियो छोरो त मूंखे चरियो करे छॾींदो मथो न खा मां हलां थो साईं नमस्ते धूड़ पाई तेरी नमस्ते के हाँ 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 वक्त नमस्ते के बाबा 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 साईं मूंखे जूतो इनाम ॾिनो आहे बाबा छोरा पी मुंहिंजो जूतो वापस ले साईं इनाम में ॾिनल जूतो वापसि थोरी ॾीबो आहे बाबा ही जूतो मुंहिंजो आहे अरे गुल्लो मास्तर जूतो वापस दे जूतो वापस ले अरे गुल्लो मार कर दे अरे छोरा मास्तर जूतो वापस दी से अरे गुल्लो नालायक छोरा मास्तर जूतो वापस दे जूतो वापस से अरे गुल्लो मार कर दे अरे छोरा मास्तर जूतो वापस दी से अरे गुल्लो नालायक छोरा मास्तर जूतो वापस दे बापरे साईं जो जूतो हे भगवान